सब एक बेरो अलहम्द शरीफ 11 बेरा कुल अल्लाह शरीफ पढ़ो। शुहदाए करबला जे खिदमत पाक में तोहफो पेश कयूं। हजरत मखदूम सदी मूसानी रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक की खिदमत में तोहफो पेश कयूं। इन सां गॾु असांजो नौजवान मुजाहिद अहले सुन्नत फ़कीर अयाज़ अली जंहिं हिन जलसे जो बुनियाद विधो हुयो, उन जे रूह के सवाब पहुचायूं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अकरमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुरबा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादाते इज़ाम, मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, शुहदाए करबला जी याद में हर साल वांगुर नए गोठ वारन ये जिक्र हुसैन जी महफिल सजाई आहे। जन हिन महफिल के सजायो जेकी हिन में विखूं भरे हाजिर थियायो। अल्लाह करीम तव्हां सभिनी के शाद ऐं आबाद फरमाइंदो। इन मजलिस के हाज़रीन जे दिलन जो तमन्नाऊं अल्लाह पंहिंजे फज़ल सां पूरियूं फरमाए। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह जे पाक कलाम मझां जेकी अल्फाज हिन फ़कीर तिलावत कया, रब्बे दुल जलाल इरशाद फरमायो, क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुरबा। ए मुझा सोना नबी, तू ऐलान कर, पंजी ज़बान सा तू पंजी उम्मत के आगाह कर। क़ुल ला अस्अलुकुम अलैहि, तवां खां मां कहीं शे जो सवाल न थो कयां। हिन दीन सेखारण जे एवज़, रिसालत पहुंचाइण जे एवज़, अल्लाह जे पैगामन पहुंचाइण जे एवज़, रब जो कुरान तव्हां ताईं पहुंचायुम, इन्हे जे एवज़ में
तवा के हलाल ऐं हराम सेखारियुम, उन जे एवज़ में तवा के जायज़ ऐं नाजायज़ जा मसाइल सेखारियुम, तवा के जहन्नम मां कढी जन्नत में पहुंचायुम, तवा निदोरन के सदोरो बनायुम। इन सारी मेहनत जे एवज़, इन दीन जे पहुंचाइण जे एवज़ तवा का कहीं शे जो सवाल नथो कया, उजूरो तलब नथो कया। मुझो अजूरो मुझो अल्लाह मुखे दींदो। तवा उम्मत का कहीं शे जो सवाल नथो कया, बस एक गाल जो मां मुतालबो तवा उम्मत सा करे रहो आया, एक गाल तवा का तकाजा करे रहो आया तो ए मुझे कलमे पढ़ण वारो जनतई मुझो पैगाम पहुतो आ, तवा के मुंह में नफो मिलियो आ, तवा के मुंह में फायदो पहुतो आ। मां तवा जो नबी आया, तवा मुझा उम्मती आयो, मां तवा जो आका आया, तवा मुझे मथा कलमे पढ़ण वारा आयो। इन नाते सा भी कहीं शे जो तवा का सवाल ना है, सिर्फ एक शे जो सवाल आ तो मुझे अहल बैतन सा मोहब्बत रखो, मुझे अहले कुर्बा सा, मुझे रिश्तेदारन सा, मुझे घराने सा, मुझे प्यारन सा, मुझे वेझन सा तवा वेझा थिजो। जेकी मूसा वेझा हन तवा उन्हन सा वेझा थिजो, जेकी मुझा कुराबतदार हन उन्हन सा तवा मोहब्बत ऐं प्यार रखजो। जेके मुझे पंहिंजो बनायो आ तवा उन्हन के पंहिंजो बनाएजो। इल्लल मवद्दत फिल कुर्बा, सवाए हिन गाल जे बस मुतालबो हिकड़ो आ त मुझे अहले कुर्बा सा मवद्दत ऐं मोहब्बत रखजो। तफसीर नसफी के अंदर इमाम नसफी इन आये करीमा जो शान नुज़ूल बयान फरमायो त अरब जा मुशरिक, अरब जा काफर चवण लगा त नबी हिकड़ो दीन आंदो आ, कुरान आंदो आ, कलमो आंदो आ, माण्हू इन जा गिरवीदा थी विया आहिनि, लाज़मी इन्हनि खां तलब कंदो त मूंखे हुक्मरान बणायो, मूंखे पंहिंजो बादशाह बणायो, दौलत घुरंदो या शोहरत घुरंदो या पंहिंजे को ज़ाती मफ़ादात तलब कंदो। नबी हिननि खे नई ज़िंदगी सां आशना कयो आहे, तंहिंजे एवज़ में का न का शइ हिननि खां तलब कंदो। जॾहिं मके जे मुशरिकनि अरब जे काफ़रनि इहा ॻाल्हि उथारी त अल्लाह क़ुरान जी इहा आयत नाज़िल फरमाई। नचे व सुभान अल्लाह, अञा बि हाँ न ठारियो सुभान अल्लाह। तफसीर कुशैरी वारो इमाम कुशैरी इन आयत जो शान नुज़ूल बयान कंदे लिखे थो त मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे गुलामन के गड कयो, पंहिंजे कलमे पढ़ण वारन के गड कयो त अचो अचो अजो अल्लाह मूते आसमान ता पैगाम लाथो आ। अज रब जो हुक्म नाज़िल थियो आ, अल्लाह जी ज़ात हुक्म नाज़िल फरमायो आ। मां तवा के इन वक्त ते इए चवंदो रहियो हुयुस, गाल काबिल तवज्जो गौर सां ॿुधण जी आ। ए मुसलमानो, मां तवा के इए चवंदो रहियो हुयुस त मुंजी रिसालत जे एवज़ जेको दीन तवा के पहुंचायो थम, इन जे एवज़ तवा का कुछ नथो घुरा, काशे तरफ नथो कया। बाबा ॾिसो न उसूल आ, जेकॾहिं को तव्हां खे चांहि प्यारींदो आहे त तव्हां बि उनखे चांहि प्यारींदो, भला ॿियो न त चवंदो त माना शुक्रियो अदा करे अदा फलाणे मूंखे मानी खाराई, हुन बिरादरी जो सॾु ॾिनो तव्हां उनखे सॾु ॾींदो। भला जे सॾु न ॾिए तव्हां चवंदो यार बेवड़ो माण्हू आहे, मां पंहिंजे ख़ुशी में सॼो मां मूंखे न सॼी आहे कि न। जेको थोरो कंदो आहे, जेको एहसान कंदो आहे, उन जो बदलो एहसान सां ॾिबो आहे, उनखे मुआवज़ो ॾिबो आहे। उन एहसान जे बदले में उनखे कुझु न कुझु शुक्रमंदी, भला ॿियो कुझु न आहे, ज़बान सां शुक्रियो अदा कबो आहे। मदीने वाले साईं फरमायो त मां तव्हां खां कुझु नथो घुरां, न दुनिया, न दौलत, न माल, न शोहरत, न तव्हां खां शुक्रमंदी थो घुरां, कंहिं शइ जो मुतालबो तव्हां खां नथो कयां। मुंहिंजो अजर मुखे मुझो रब ॾींदो, इन अजरे इल्ला अल्लाह, मुझो अजर मुझो हिफ्ज़ मुझो रब मुखे ॾींदो।
मां सदाई तव्हां खे इएं चवंदो रहियोसि पर ॿुधो अॼु अल्लाह ताला क़ुरान में हुकुम नाज़िल कयो आहे अॼु जिब्रील मूंडे रब जो पैगाम खणी आयो आहे महबूब तोखे ज़रूरत नाहे तूं चवीं थो मूंखे कुझु न खपे पर मूं रब जो मुतालबो आहे पंहिंजी उम्मत खे ॿुधाए कहिड़ो अल्लाह तो फरमाए त कुल ओ मुंहिंजा महबूब तूं मुंहिंजो पैगाम इन्हनि ताईं पहुचाए तूं चवीं थो मूंखे कुझु न घुर्जे पर मां रब इन्हनि खे मुतालबो थो कयां उहो मुंहिंजो पैगाम पंहिंजी उम्मत ताईं तूं पहुचाए केड़ो ओ मुझा सोना नबी कुल तू फरमाए ला असअलुकुम अलैहि अजरा ओ मुझा सोना नबी तू चवीन त तवा का अजर को न थो घुरा मुआवजो को न थो घुरा पैसो न खपे दौलत न खपे माल न खपे कुर्सी न खपे इख्तिदार न खपे कंहिं शइ जो मुतालबो न आहे पर मुझा सोना नबी हीअं चवीने त इल्लल मवद्दत फिल कुर्बा ओ मुझा सोना नबी चईने त मुझे कुराबत दारन साण मोहब्बत रखजो जेकी मुझा कुराबत दार हैं जेकी मुझे घर में रहण वारा हैं जेकी मुझे घर में जमण वारा हैं जेकी मुझे घर में पलजण वारा हैं जन सा मुंह रिश्तो कयो आ जन के मुंह रिश्तो दिनो आ जन के मुंह पंजो बनायो आ तवा उन्हन के पंजो बनाइजो मुझा कराबतदार के रहे जेकी मदीने वाले मीर जे घर में रहण वारा यानी अज़वाज मुतहरात नबी जो घर वारियों पाक पैगंबर जा नंग मुस्तफा करीम जो लजूं जेके दिल पर मोहम्मद करीम जे निकाह में आयूं ये महबूब जे कुराबत में कुर्बत में वेझड़ाइप में अची वियूं मुझे दिल पर नबी जी हजरत सैयदा खदीजतुल कुबरा मुझे दिल पर मोहम्मद करीम जी कुआर सैयदा ज़किया तय्यबा ताहिरा आयशतुल हुमैरा सब जो रदी अल्लाह ताला अन्हा जेका नबी जी कुआरा मुस्तफा जी घर वारी आ ऐं अबू बकर सिद्दीक जी न्याणी आ हजरत सैयदा हफ्सा रदी अल्लाह ताला अन्हा जेका नबी दी घर वारी आ ऐं हजरत सैयदना उमर आदिल जी न्याणी आ हे पई मुझे दिल पर मोहम्मद करीम जा सोहरा जन जूं न्याणियूं दिल पर मोहम्मद करीम जे निकाह में जन का मुंह रिश्तो वरतो जन के मुंह पंजो बनायो जेकी मुंजा कुराबतदार हैं तवा उन्हन सा मोहब्बत रखजो या जन के मुंह रिश्तो दिनो मुंह पंजी न्याणी रुकैया मुंह पंजे प्यारे यार पंजे प्यारे खलीफे उस्मान गनी के दिनी न्याणी वफात करे वई तो वरी बी न्याणी नी मास उहा जब गुजारे थी वने तो हबीब फरमाइन था त तवा उस्मान के छड़ो समझो आ वाढो समझो आ जेकरे मुट अन्या बि न्याणी हुजे हा त मां उस्मान के परणाया सदी मुसाणी वारा तू पंजी न्याणी जो रिश्तो कैसा कंदे तोखे न्याणी जो पी आहीं तू पंजी न्याणी कंहिंखे ॾींदे जेको तुंहिंजो जोड़ जीस हुजे जंहिंखे तूं इज़त वारो समझी जंहिंखे तूं मान वारो समझी अरे पंहिंजूं न्याणियूं ईअं त कोन ॾिबियूं आहिनि
जे में सलाहियत समझ बिया उन्हें सा रिश्तो कबोआ मुझे दिल पर मोहम्मद करीम जे को कम कयो हो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा मुझो नबी ज़बान मां लफ्ज़ न कुछंदो आ जेका ॻाल्हि कंदो आ सा रब जो हुकुम हूंदी आ नबी हलंदो आ त हलणो अल्लाह जे हुकुम सां नबी ॻाल्हाईंदो आ त ॻाल्हाइणो अल्लाह जे हुकुम सां नबी ॿिंधींदो आ त रब जे हुकुम सां नबी छिनंदो आ त अल्लाह जे हुकुम सां नबी जंग कंदो आ अल्लाह जे हुकुम सां नबी सुलह कंदो आ अल्लाह जे हुकुम सां नबी कंहिंखे प्यार कंदो आ रब जे हुकुम सां नबी कंहिंखां नफ़रत कंदो आ अल्लाह जे हुकुम सां इन जे करे आले सुन्नत जो अक़ीदो आ आले सुन्नत जो बल्कि जमी उम्मत जो पूरी उम्मत आले तशय्यो आले हदीस आले सुन्नत सभिनी जो अक़ीदो आ त नबी गुनाहन का मासूम आहिनि नबी ग़लतियूं न कंदा आहिनि नबी खां चुक न थींदी आ जेको नबी खे ग़लत चवे इहो पाण ग़लत आ नबी कॾहिं बि ग़लत न हूंदो आ जेकॾहिं सुहिणे नबीअ पंहिंजूं ॿ न्याणियूं उस्मान गनी खे ॾिनियूं त अल्लाह जे हुकुम सां ॾिनियूं जंहिंखे नबीअ पंहिंजो बणायो जेकॾहिं मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम पंहिंजी न्याणी सैयदा ज़किया तय्यबा ताहिरा फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा वाला अबीहा वाला बालिहा पंहिंजी पाक न्याणी जो रिश्तो जेकॾहिं मौला अली सां कयईं अलीअ सोने खे पंहिंजी न्याणी परणाए ॾिनई त पंहिंजी मर्ज़ी सां न पर अल्लाह जे हुकुम सां ॾिनई महबूब जा चारई यार मुस्तफा जा कुराबतदार ब यार नबी जा सोरा आहिनि ब यार नबी जा न्याणा आहिनि ओ मुंहिंजा सोना नबी तूं चवीन इल्लल मवद्दत फिल कुर्बा मुझे कराबतदारन सां मुझे रिश्तेदारन सां मुझे वेझन सां तव्हां बि मोहब्बत रखजो यो मुतालबो रब पान कयो हबीबन जे ज़बान मां लफ्ज़ कुल चई अल्लाह पान मुतालबो कयो छो त रब ॾिठो पे रब खे ख़बर हुई त अहिड़ा बि नामुराद पैदा थींदा जेके मुस्तफा जे सोरे खे घटि वधि ॻाल्हाईंदा अबू बकर खे ॻाल्हाईंदा सोने उमर जे शान में गुस्ताखी कंदा उस्मान ज़िन्नूरैन खे घटि वधि ॻाल्हाईंदा के वरी ख़ारजी अहिड़ा दुश्मन पैदा थींदा जेके मौला अली जे शान में गुस्ताखियूं कंदा हैदर करार के नाशाइस्ता लफ्ज़ ॻाल्हाईंदा के अहिड़ा बि पलीत पैदा थींदा जेके इमाम हुसैन आली मकाम के बागी ऐं लुटेरो सॾींदा अहिड़ा बि नामुराद पैदा थींदा जेके नबी जे घराणे जे मथां इल्ज़ाम तराशू कंदा इन जे करे रब क़ुरान में अॻे ई लिखी छॾियो त ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा ओ मुंहिंजा सोना नबी पंहिंजे रिसालत जो अजुर ॿियो न घुरीन ॿियो को मुतालबो न करीन पर हीअ ॻाल्हि मुंहिंजी चईन त मुंहिंजे आल बैतन सां मुंहिंजे घराणे सां मुंहिंजे कराबतदारनि सां मोहब्बत रखजो तो जेकॾहिं असांजी हिकिड़ी अख अली आहे त ॿी अख अबू बकर सिद्दीक़ ॻाल्हायो 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 असांजी हिकिड़ी अख अबू बकर सिद्दीक़ ॿी अख अली आहे हिकिड़ी अख उमर फारूक ॿी अख मौला अली आहे हिकिड़ी अख उस्मान गनी आहे ॿी अख हज़रत मौला अली आहे हिकिड़ी अख इमाम हसन आहे त ॿी अख इमाम हुसैन बाक़ी
अहल बेतन जो हुबदार जी दावा करे हिकड़न के मन्ने ॿियन के गायूं दे वो छा जो हुबदार जेको बस कारण कपड़न पाइण में हुब थी वई जा मातम करण में हुब थी वई जा जे मातम जायज हुजे हां तो मदीने वारो साईं सब का पेरी पंहिंजे चाचे हमजा जो मातम करे हां ओ मुंजा पिनी प्यारा जे कारा कपड़ा पाइण या मोहब्बत की निशानी हुजे हां तो मुंजो दिल पर मोहम्मद करीम पाण कारा कपड़ा पाए करे पंहिंजे चाचे जो सोग मलाए हां मोहब्बत नाहे ही तो मानन जू हथ जू थयल घड़ियल गालियूं इन तरीको असांखे उहो खपे जेको दिल पर मोहम्मद करीम जो तरीको आ नारा कपड़ा पा महरम जे महीने में ना कारा कपड़ा पा महरम जे महीने में इमाम जिंदा है सुभान अल्लाह इमाम जिंदा है यो मातम जायज ना है यो मातम जायज ना है ना दर दर ढोल बजा महरम जे महीने में ना दर दर ढोल बजा महरम जे महीने में सुभान अल्लाह अहन चार यार प्यारा सब हादी हिदायत वारा अहन चार यार प्यारा हड़ हादी हिदायत वारा ना तन जो शान घटा महरम जे महीने में ना तन जो शान घटा ना तन जो शान घटा महरम जे महीने में ना कारा कपड़ा पा महरम जे महीने में सोना सही वाह गाल वणे दी कोन दी वणे जी सही जी तो सुन्नत को न सुनाती तो भंग सा दिलड़ी लाती तो सुन्नत को न सुनाती तो भंग सा दिलड़ी लाती छट पिटका ऐ सटका महरम जे महीने में छट पिटका ऐ सटका महरम जे महीने में इमाम जिंदा है इमाम जिंदा गपजी जाओ इमाम जिंदा है यो मातम जायज ना है हथ लोने जाओ मातम जायज ना है यो मातम जायज ना है ना दर दर महरम जे महीने में ना दर दर ढोल बजा महरम जे महीने में इमाम जिंदा है इमाम जिंदा है यो पिट को जायज ना है इमाम जिंदा है यो मातम जायज ना है ना दर दर ढोल बजा महरम जे महीने में ना दर दर ढोल छो नंग परावा निहारी छो नंग परावा निहारी छो पाण के पाण छो मारी छो पाण के पाण छो मारी सिखो सबुर छड़े पिटका महरम जे महीने में सिखो सबुर छड़े पिटका महरम जे महीने में सिखो सबुर छड़े लाउड सही करा लाउड सही को लाउड से सिखो सबुर छड़े पिटका महरम जे महीने में शरबत मिले सणबो बोड़ मिले वो विच में बीठो हिकड़ा वरी सुन्नी वरी कारी कमीसड़ी रंगाईंदा बेटे वारनि जी ॻाल्हि कोन थो कयां बेटे वारा इंशाल्लाह पक्का सुन्नी आहिनि ना कारा कपड़ा पा महरम जे महीने में ताज़ो गज़ल ठाहियो त ॿुधायां न तव्हांखे ओ कर आज़ी इज्ज़ इबादत क़ुरान जी
तिलावत मुझे सोने हुसैन कुरान पढ़ो इमाम हसन कुरान पढ़ो मौला अली कुरान पढ़ो जरी मल मैदान जंग ते विंदो तलवार जुल्फकार हथ में खणंदो मुस्कुराइंदो भी हो त रब जो कुरान भी पढ़ंदो विंदो ओ कर आजी इबादत कुरान दी कर तिलावत छत मांधाना मरसिया महरम दे महीने में छत मांधाना मरसिया महरम दे महीने में इमाम जिंदा है हुसैन जिंदा है अकबर जिंदा है सुनो असगर जिंदा है साईं कासिम जिंदा है यो पिंड को जायज ना है ना दर दर धुल बजा महरम दे महीने में ना दर दर धुल छड़ कर मुल्ला ते कावड़े छड़ कर मुल्ला ते कावड़े कद मुन पंजे मामा मरे तू रब जो जिक्र कमा तू रब जो जिक्र कमा महरम दे महीने में तू रब जो जिक्र कमा महरम दे महीने में छद मांधाना मरसिया महरम दे महीने में छद पिटका ऐ कुटका महरम दे महीने में सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ मुझा प्री प्यारा अल्लाह जो कुरान तो फरमाए तो तव्हां नबी दे कराबतदारन सा मोहब्बत रखो तो हर अमल जो रब वट सिलो हर अमल जो अल्लाह वट सिलो हर अमल जो अल्लाह वट अजुरा बदलो मुआवजो तवां के मजदूरी कंदा हो तो उन मजदूरी जो तवां के उजरत मिलंदी है या न अने कम वारो हुजे को बिन भाड़ी खाई वने तो नेत दस हां हां एड़ा बदा है ना सजो दी कम कराए शाम जो मजदूरी खा हल पुंडल एकड़ा वरी जमींदार सगोरा हारी मिस्कीन 6 महीना लोड़े बन्नी जी मेहनत करे खिदमत करे बटाई जो दी थियो तो चंदो बाबा ही छली कमदार जी ही छली ओताक जी चिल्म जो खर्च अरे चिल्म बिना गरीब मिस्कीन हारी दे भई जा गलायो हां हां मवानी जी सही जुदा ओताक जो खर्च जुदा पो पछाड़ी में हारी वेचारो रिली कुले दे गलमो न पी ओ वडेरा साहब ओ जमींदार साहब गरीबन सा जुल्म न कर मिस्कीनन जा हक न खा गरीबन जी पाई जो पुछाणो तो को क्या मजरे आले थींदो पंजा बंगला तो ठहराई प्लाट तो खरीद करी फ्लैट तो खरीद करी बैंक बैलेंस तो ठाए रखी दुनिया ही दौलत गड तो करी मिस्कीनन जा रक्त तो चूसी पर याद रख जाए कहारी सरकार में सर्वे जरे जो तो के हिसाब देनो पड़दो पराई बनी ते कब्जो पराई प्लाट ते कब्जो बियो न ते घिटियूं सोरींदा विंदा लोड़ो वधाईंदा पो पछाड़ी घिटी एड़ी सोड़ी टीएम की घिटी हाने को माना लाश खणी हल जे त खटोली भी मस निकरे गाल समझो था न
मुझे सोने हबीब फरमायो जेको हिकड़ी गिराट पराई जमीन जी हिकड़ी गिराट फबाए तो क़यामत जे ॾियारे में 7 ज़मीनूं कट बनाए उन जे गिचीअ में विधियूं वेंदियूं। वरी कब्रुनि जे मथां ठाहियूं वेठा अथई होटल। मुझे सोने हबीब फरमायो परंदड़ टांडन जे मथा पैर रखो, परंदड़ टांडन जे मथा पैर रखो, इहो भलो तव पर के कब्र ते लत न ॾिजो। मुझा सोना हबीब ॾिसन था हिकिड़ो शख्स आहे जेको कब्र खे ठूठ लॻायूं वेठो, ठूठ लॻायूं वेठो। मुझे सोने हबीब या साहिबल कब्र अंजिल मिनल कब्र ला तुज़ीही वला युज़ीक। ओ कब्र ते टेक ॾियण वारा कब्र वारे खे न ईज़ाए न इहो तोखे ईज़ाए, कब्र वारे खे न ईज़ाए। इहो कब्र वारे ते कब्र ते जेका ठूठ रखी अथई ॼण के कब्र वारे खे ईज़ा पहुचाईंदो। ओ मुजादा हिकड़े आम कब्र ते लत ॾियण जाइज़ नाहे, पर कंहिं वलीअ जी मज़ार हुजे उन ते ठूठ लॻाए वेहण मथो टेके वेहण जाइज़ नाहे। ओ अदा कंहिं वलीअ जी दरबार त इज़त वारी जाइ हूंदी आहे, रब जे निशानियुनि मज़ा हिक निशानी हूंदी आहे। शियो हुजे सुन्नी हुजे हर हिक जे लाइ इज़त वारी जाइ आहे। अल्लाह वारनि जी दरगाह इज्जत वाली जी दरबार, इज्जत वाली दरबार। तो वली जे दरबार में घोड़ो काहे वञण, सारी नए गोठ की जमायत सभिनी के गुजारिश तो कयां इहा ॻाल्हि अहिड़ी आहे जंहिंमें असां सभु मुतफ़िक़ आहियूं त मखदूम सादी मूसाणी असां सभिनी जो महबूब आहे, असांजो रहबर, असां सभिनी जो मुर्शिद आहे या न, आहे या न। महबूब मुर्शिद सादी मूसाणी असां सभिनी जे लाइ क़ाबिल एतिराम आहे, उन जी दरगाह असां जे लाइ क़ाबिल एतिराम आहे या न। जेके मञो था मुर्शिद सादी मूसाणी असांजो मुर्शिद हथ मथे खणो। अॼु मां सभिनी खे शियन के सुन्निन के हथ जोड़े अर्ज़ थो कयां त अॼु खां वठी इहो बाब बंदि कयो। दरगाह ते घोड़े जो वजन तव्हां जे लाइ बि सही नाहे, असां जे लाइ बि सही नाहे। हर ईमान वारो इन ॻाल्हि खे गवारा कोन कंदो वलीअनि जी दरबार इज़त जी दरबार आहे, घोड़नि काहे वञण जी दरबार नाहे। कबूल आया ॻाल्हि, कबूल आया ॻाल्हि। रज़ाकाराना तौर मां सभिनी खे गुज़ारिश थो कयां त रज़ाकाराना तौर अॼु फ़ैसिलो करे छॾियो त इंशाअल्लाह वरी अॻिते जे लाइ दरबार शरीफ़ में घोड़ो न वेंदो। कबूल हथ मथे खणो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या कब्र जे मथा लत ॾियण जाइज़ नाहे, पर मुंहिंजा सोना हबीब जॾहिं कब्रस्तान वटि ईंदा हा त जुती मुबारक लाहे पैर उघाड़ा करे पोइ कब्रस्तान ॾे वेंदा हुया। पुट अदब आहे न, अदब आहे त ईमान आहे न, अदब में भलाई आहे न। पोइ हीअ जमायत अदब वारी जमायत। मूं अर्ज़ पे कयो त हर कम जो उजरत मुआवज़ो मज़दूरी हूंदी आहे। अब हा जेकी बि इबादतूं आहिनि या चङा कम आहिनि उन्हनि चङनि कमनि जो अल्लाह वटि अजुर एज़ो आहे।
मिसाल अज तवा शुहदाए करबला जी महफिल में विखू भरे आयो, अल्लाह जे जिक्र वारी महफिल में विखू भरे आयो। हाने इने विख विख जो बुधाया वजुर चाहे बुधाया मन हदर मिन मजालिस ज़िक्र कबल्लाहु लहू बिकुल्लि कदमिन इबादतु सना। मदीने वाले साईं फरमायो तो जिक्र वारी महफिल में, कुरान वारी महफिल में जेको विखू खणी तो अचे, विख विख जे बदले में उन्हें के साल जे इबादत जो सवाब मिलंदो। जेतिरियूं विखू ओतिरनि सालनि जे इबादत जो सवाब। नमाज पढ़ी उन्हें जो अजुरा, रोजो रखी उन्हें जो अजुरा, हज कई उन्हें जो अजुरा, सुभान अल्लाह चई इन्हें जो अजुरा। पर अजुर एड़ी शय है जेका गैर मर्दिया, नजर नहीं दिया, नजर नहीं दिया। तवाजे सामो ही झंडी लुडे थी पई, या लुडण वाली झंडी तो दिसो था, पर इनके लोडे केड़ी शय थी? छादी लोडे? हवा। हवा नजर कोन थी अचे, लुडण वाली शय नजर अचे थी, पर उनके हलायण वाली शय नजर न थी। तो हर शय दिसण में नहीं दिया, मलाइका सा कोन ठाइन। भला ॾिसो न बुखार ऐं तपो आहे, तव्हां करे ॾिठो आहे, महसूस थींदो आहे, पर डॉक्टरनि वटि हिकिड़ो नंढिड़ो शीशे जो औज़ार अथव, ओ हिते वात में हणंदा आहिनि, कढी ॿाहिरि ॾिसी चवंदा बाबा तोखे 102 डिग्री बुखार आहे। यो नंढिड़ो औज़ार आहे जेको बुखार खे मापींदो आहे, बुखार खे कछींदो आहे, बुखार जी मेजरमेंट कंदो आहे, उन जी बुखार जी क्वालिफिकेशन ॿुधाईंदो आहे त हेतिरो बुखार घटियो आहे, चढ़ियो आहे, मथे थियो आहे, घटि थियो आहे, इहो थर्मामीटर ॿुधाईंदो आहे। इन तरह सां अजुर ऐं सवाब जेकी आहिनि इहे बज़ाहिर नज़र न ईंदा आहिनि, पर इन्हनि खे ॾेखारण जे लाइ, तोड़ण जे लाइ, जीअं डॉक्टरनि थर्मामीटर बुखार के मापण जे लाइ ठाहियो आहे, तीअं उजूरनि खे मापण जे लाइ रब मीज़ान ठाहियो आहे जेको क़यामत जे ॾियारे लॻाईंदो। वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह। ज़रड़ो मिस्काल जो नंढड़ो ज़रड़ो हो जंहिंखे कैंची कपे ॿ टुकड़ा न करे सघे, एतिरो नंढड़ो ज़रड़ो नेकी जो खणी ईंदो, खैरन यरह, क़यामत जे ॾियारे ॾिसंदो। वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह। शर जो, गुनाह जो नंढड़ो ज़रड़ो खणी ईंदो, इहो बि क़यामत जे ॾियारे में ॾिसंदो। ॻाल्हि सम्झव? त उते ख़बर पवंदी त इन जा अजूरा छा आहिनि। भला ही जो मुतालबो थियो त इन फिल कुर्बा, तव्हां मुंहिंजे क़ुराबतदारनि सां मोहबत रखो, इहो हिकिड़ो अमल आहे। महबूब जे घराणे सां मोहबत रखण इहो ॻाल्हायो अमल आहे। छा आहे? अमल आहे। भला इन अमल जो को सिलो, को बदलो, को एवज़ो, को मुआवज़ो हूंदो कि न? हूंदो या न? अॼु मां चाहियां थो इन जो मुआवज़ो तव्हांखे ॿुधायां। अहल बैतनि सां मोहबत रखण जो सिलो छा आहे? ॿुधायां। तफसीर कुर्तबी में जा मां आज 9 हदीसूं लिखी आयो जी। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि
मुझा सोना हबीब फरमाइन था अला व मम्मात अला हुब्बे आले मुहम्मदिन मात मुमिनन मुस्तकमलिल ईमान। खबरदार जेको मानू आले मोहम्मद सा मोहब्बत रखें पर एड़ी मोहब्बत रखें जो उन मोहब्बत में मरी वियो। अब मोहब्बत रखण वाला तो घणा है न पर हिकड़ा वरी वाट ते हवाऊं बाहन वाचूड़ा बाहन तिरकण बाहे रस्ते में तिरकण बाहे खड़े भरन सहेलियां रंगो रंग खड़े खड़ा हुंदा भरिया जानिए जंदा तोड़ चढ़े। खड़े भरण वारियों तक घणियों पर का वींदे टोड़े वेठी का मोटंदे तोड़े वेठी का तड़ते टोड़े वेठी खड़ो उन्हें भरियो जेका खणी अचे घड़ा मंजी ताईं पहुंचाई। आल पैतन की मोहब्बत जा दावेदार घणा पर हिकड़ा फिरी वञन था शैतानी हवाऊं लगन थियूं तूफान लगन था मोहब्बत जा दावेदार सदाइण वारा कल ताईं अबू बकर जी सदाकत के मञंदो हो अॼु इनकारी आ। कल ताईं उमर जी अदालत के मञंदो हो अॼु इनकारी आ। कल ताईं उस्मान के ज़िन्नूरैन मञंदो हो अॼु इनकारी आ। कल ताईं मौला अली के पंहिंजो मौला मञंदो हो पंहिंजो आका मञंदो हो अॼु चवे थो त अली 17 खताऊं खाधियूं माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह। कल चवंदो इमाम हुसैन हक जो इमाम आ अॼु चवे थो त हसन इमाम हुसैन ऐं यजीद जी जंग बिन शहजादन जी जंग आ। अब आयो जाकिर नायक ॿुधो अथव न टीवी ते थो अचे जाकिर नायक इहो चवे थो त करबला जो मालिको इमाम हुसैन यजीद जी जंगी आ जेका बिन शहजादन जी कुर्सी ते लड़ाई हुई। माना तो फिरी वियो अकीदे के छदे वियो अहल बैतन जो दुश्मन बणजी वियो। ही अचूरो उन्हें जलाया जेको मरंदे ताईं अहल बैतन जी मोहब्बत ते कायम रहियो। साईं फरमाइन था जेको अहल बैतन जी मोहब्बत में मरी वियो कामिल मोमिन थी मो इन जो ईमान मुकम्मल आ। इन जे ईमान में का खोट ना है कमी ना है कजी ना है यो सच्चो पक्को मुखलिस मुकम्मल मोमिन आ जेको मरंदे बाकी ताईं अहल बैतन जी मोहब्बत जे सीने में आ। हिकड़ी हदीस वरी बी हदीस बुध अला व मन मात फी हुब आल मुहम्मदिन मात शहीदा। साईं फरमाइन था जेको अहल बैतन जी मोहब्बत में मरी वियो इने जो मौत शहादत जो मौत भली घर में मरे भली बिस्तर से मरे भली जंग न कई काफरन सा लड़ाई न कई भली वाशिंगटन ते इस्लाम जो झंडो न चाड़े सकियो भली नई दिल्ली जे मथा साओ झंडो न फड़काए सकियो बिस्तर से मरी वियो पर क़यामत जे ॾियारे में इहो बि शहीदन सा गॾु उथंदो जंहिंजी दिल में अहल बैतन जी मोहब्बत आ। अला व मन मात अला हुब्बे आल मुहम्मदिन बशरहु मलकुल मौत बिल जन्नह सुम्मा मुनकरिन व नकीर। जंहिंजी दिल में अहल बैतन सा मोहब्बत आ जेॾी महिल मरण जो टाइम थींदुसि इज़राइल ईंदो। इंदो न याद है नहीं वो डवारा मौत याद आ जेडी मल मौत इंदुसे त इस्राइल अलैहिस्सलाम अचे उनके जन्नत जी मुबारक दींदो। ओ सादी मुसानी जे गोठ जा
आशिके रसूल ओ आशिके अहले बैत मां इस्राइल तोखे जन्नत जी मुबारक थो ॾियां जो तू अहले बैत जी मोहब्बत में तोखे मौत आयो आ हिते हिकड़े इज़राइल मुबारक जन्नत जी दिनस वरी जेमल कब्र में लटे मिट मोटंदा अजीज वापस वरंदा पर मलाइक मुनकर ऐं नकीर ईंदा कई ॼणा अचे मुबारक ॾींदस ओ अल बैतन जा हुबदार तोखे जन्नत जी मुबारक हुजे अबा ड्रप है इज़राइल जो ड्रप मुनकर नकीर जो उहे ही अचे जन्नत जी मुबारक ॾींदा पो अहले बैतन जी मोहब्बत जो सिलो केॾो फलो मिलियो अञा मुझे सुने हबीब फरमायो अला व मम्मात अला हुब्बे आले मुहम्मदिन फुतिह लहू फी क़ब्रिही बाबान इलल जन्नते मुझा सोना हबीब ता फरमाइन त जेडी मल मिट कब्र में पूरे मोटनस ओ वो मणु जेको अहले बैतन जी मोहब्बत में मोआ मिट पूरे मोटनस त रब उन जी कब्र में रब करीम उन जी मज़ार में ब दरवाजा जन्नत जा खोलींदो पो इश्क में जाचो अली अली मोहब्बत में चो अली अली साईं कंदो सब भली भली इश्क में जाचो अली अली हैदर जी हुब मुझो ईमाना हैदर जी हुब मुझो ईमाना दर्स पढ़ायो मुखे कुराना दर्स पढ़ायो मुखे कुराना मर्दो मुनाफिक रुली रुली बिस्तरो भी कंध थे किटली भी कुल्हे दे तो भी गद दर दर दे ओ मर्दो मुनाफिक रुली रुली इश्क में जाचो अली 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 असांजो मौला है अली असांजो मौला है संग कंदो रब सौला है अली बिना नहीं गली गली अली बिना नहीं गली गली इश्क में जाचो अला वमन मात फी हुब्बे आले मुहम्मदिन जअलल्लाहु कब्रहु मज़ार मलाइकर रहमत सुभान अल्लाह जेको आले मुहम्मद जी मोहब्बत में मरी वियो उन्हें जी कब्र के रहमत जे मलाइकन जे ज़ियारत गाह बनायो वेंदो रब जा मलाइका उन्हें जी कब्र जी ज़ियारत जे लाइ ईंदा पर मलाइका हिकड़ा अज़ाब जाए हिकड़ा अज़ाब देण वारा आहिनि हिकड़ा रहमत वारा आहिनि साईं वाज़े ॿुधाइनि था त ॿिया मलाइकन पर रहमत जा मलाइका ज़ियारत जे लाइ ईंदा ज़ियारत जो लफ़्ज़ परे खां कही मां मातली मां कही आयो से सोने सदी मुसाणी जे दीदार दे लाए मना या ज़ियारत गाह हुआ जिते मानू हलन जे नज़ारो कन ज़ियारत कन ॾिसन मलाइका चन था मालूम छो त अल्लाह
अल्लाह जे प्यारन आल बेतन जे हुबदारन जे मज़ारुन ते भी ज़ियारत करण वारन जा हुजूम लगल हूंदा आहिनि पोइ जिते मलाइका हाज़िर थींदा आहिनि उते माण्हुनि जा मेला भी मतल हूंदा आहिनि हाणे ॻाल्हि त ॿुध सदी मूसाणी जे हिन मुक़ाम में घणियूं क़बरूं आहिनि घणियूं मज़ारूं आहिनि पर कंहिंजी मज़ार ते अहिड़ी रश आहे जहिड़ी सोणे सदी मूसाणी जी मज़ार ते छो ही आम मज़ार नाहे ही आम क़बर नाहे हिन क़बर वारो आम नाहे ही अल्लाह जो प्यारो जंहिंजी मज़ार जी ज़ियारत जे लाइ इंसान त अचनि था पर रब जे रहमत जा मलाइका बि अचनि था हिन मां हीअ ॻाल्हि बि मालूम थी त जेकी चवंदा आहिनि क़बरुनि ते छो था वञो क़बरुनि ते वञणु शिरक आहे नाजाइज़ आहे उन्हनि खे ॿुधाए त सुन्नियुनि जे क़बर ते त मलाइका बि ईंदा आहिनि मूंखे चवण त न खपे पर ॻाल्हि ज़हन में अची वई आहे असांजो अहले सुन्नत जो मशहूर मुक़रर हूंदो हो मौलाना दोस्त मोहम्मद लाड़काणे वारो रब रहमत करे उनजे मज़ार ते फरमाईंदो हो त वाह बि मरे त मंडी कुत्ती बि मुटण कोन थी वञे ये ना हम जदों बेटे में भी ये लफ्ज़ चया हुए ऐं सुन्नी अल्लाह जा आशिक मदीने वारे साईं जा हुबदार असहाबन जा हुबदार अहल बैतन जा हुबदार वफ़ात करे वञनि तो उनजे मज़ार ते बि लखे माण्हुनि जा सलाम हूंदा आहिनि भेज भिटाई मुल्क मिठाई भेज भिटाई भेज भिटाई मुल्क मिठाई भेज भिटाई मुल्क मिठाई वाह कलंदर लाल जागो सिंधु संधा रखवाल सिंधु संधा रखवाल जागो सिंधु संधा रखवाल जागो जागो कौम जगायो सुभान अल्लाह जागो जागो कौम जगायो जागो 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 कौम जगायो कौम संधी थियो ढाल जागो सिंधु संधा रखवाल जागो सिंधु संधा रखवाल ओ सिंधु सजन का सुरही साई कान कभी कंगाल जागो सिंधु संधा रखवाल जागो सिंधु संधा रखवाल जागो सिंधु संधा रखवाल रहमतपुर में पीर मिठो रहमतपुर में पीर मिठो रहमतपुर में पीर मिठो राजन जो रखवाल जागो सिंधु संधा रखवाल जागो सिंधु संधा रखवाल वन माता फी हुब्बे आल मुहम्मदिन माता अल सुन्नत वल जमा आयो अचे थकायो मूंखे त हींअर स्टेज ते कंहिं पंहिंजो तकरीर थोरी था कयो अब ॿुधण वारनि में बि त हुजे न मुंहिंजा सुहिणा हबीब था फरमाइनि ईअं सिज लहंदो ई कोन इंशाअल्लाह मुझे सुने हबीब फरमायो अला व मम्मात अला हुब्बे आल मुहम्मदिन मात अल सुन्नत वल जमा खबरदार जेको आले मोहम्मद जी मोहब्बत में वफात करे वियो वो आले सुन्नत व जमात ते मो सुभान अल्लाह जंहिंजे दिल में अहले बैतन सां मोहब्बत आ मरी वियो त इहो शख्स सुन्नी थी मो इहो शख्स मालूम छा थियो हबीबन जो हुकुम ॿुध जेकी आले रसूल सां मोहब्बत रखण वारा आहिनि ये आले सुन्नत आहिनि सुभान अल्लाह केर आहिनि सुन्नत हाणे वरी ॿियो ॿी धुर बि जेकॾहिं
अमल ते अजुरा ते गुनाह ते वरी अजाब भी आहे गुनाह जे मथा वरी पकड़ भी आहे बेफरमानी जी सज़ा भी आहे अला व मम्मात अला बुग़्ज़ आले मुहम्मदिन जा यौमल क़ियामत मकतूबन बैन ऐने आयसुम मिर रहमतिल्लाह जे मानू के आले मोहम्मद सा बुग़्ज़ा मदीने वाले साईं जे बचड़न सा आल बैतन सा जे के बुग़्ज़ा दुश्मनिया इन बुग़्ज़ में मरी वियो क़यामत जे ॾियारे में उथंदो तो उन जे निरड़ ते लिखियल हूंदो अल्लाह जी रहमत मजा मायूस थियल मानू बुधो अला व मम्मात अला बुग़्ज़ आले मुहम्मदिन मात काफिरा खबरदार जेको आले मुहम्मद सा बुग़्ज़ रखे इन बुग़्ज़ ते मरी वियो तम काफिर थी वियो जेके नबी दे घराने सा बुग़्ज़ इन बुग़्ज़ ते मौत काफिर थी वियो यो मोमिन थी वियो यो अगते बुधो साईं फरमाइन था अला व मम्मात अला बुग़्ज़ आले मुहम्मदिन लम यशम राइहतल जन्नह जेको आले मुहम्मद सा बुग़्ज़ रखे इन बुग़्ज़ में मरी वियो इने के जन्नत जी खुशबू भी नसीब न थींदी हे जेके हदीसूं ॿुधायम तफसीर कुर्तबी जिल्द 16 सुफ़ो 23 तफसीर कुर्तबी जिल्द 16 सुफ़ो 23 मुझे सुने हबीब फरमायो जे दिल में आले मुहम्मद सा बुग़्ज़ मरी वियो त काफिर थी मो जे दिल में आले मुहम्मद सा मोहब्बता मरी वियो मलाइक मुबारक ॾींदस कब्र जन्नत जो बाग बणजी वेंदस क़यामत जे ॾियारे में उथंदो त मदीने वारे मीर सां गॾु हूंदो जने करबला दे मैदान में मुझे सुने हबीब जे बचड़न के रंजायो रुसायो ईजायो जन तीर चुटिया जने महबूब जे बचड़न के दुखायो उन्हन जूं जायूं जहन्नम में उन्हन के जन्नत जी खुशबू भी नसीब न थी सघंदी जन मुझे दिल पर मोहम्मद करीम जे बचन के ईजायो ओ जने करबला में तीर वसन पिया तलवारूं वसन पियो सिर धड़न का धार थींदा पिया वजन केडी मल अली अकबर जो लाश खड़ियो पियो इमाम हुसैन मोटे केडी मल मासूम अली असगर जो जनाजो मुबारक खड़ियो पियो अचे केडी मल हजरत कासिम के वनी भाकुर पियो पाए जरी मल सब बचड़ा आल बैत सब शहीद थी विया इमाम हुसैन पंजे खेमे दे तर ते हिय वेठा करदन झुकायूं अग्यों दिसन सा त करबला दी धरती ते फातिमा ज़हरा दे बचड़ा गुलन जेड़ा टुकिया के बिठा पिया ने तो खेमन मजा सुनकर रोण जो आवाज पहुंचे हजरत इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह तआला नो पंजे खेमे में अंदर आया है तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह पान जरी मल खेमे में अचन था त सकीना जे भाकुर पाए चंबड़ी पया इमाम हुसैन पांजी बचड़ी के मथे ते शफकत जो हथ फेराइन था फरमाइन था हिय बचड़ी बयान करीब यतीम बनजण वारी आ त न्याणी पूछे थी बाबा साईं यतीम छा के सदबो
यो नौ लफ्ज थी खुदा बाबा यतीम छाखे चवंदा आहिनि फरमाइंदा बेटी न पूछिए मुसीबत अजीम है मर जाए बाप जिसका वो बच्चा यतीम है ओ बचड़ी अज तुझो बाबो हुसैन तो को जुदा थियण वारो आ बीवी रोई ज़ार ज़ार चवण लगी आ तू मुंहिंजा बाबा साईं या जुदाई दी ॻाल्हि न कयो हज़रत सैयदा ज़ैनब रुमिया पाण ज़ैनब साईं के भाकुर पाए फरमाइनि था ओ अदी ओ शेर खुदा दी न्याणी ओ फातिमा ज़हरा दी बचड़ी मुझे शहादत ते पिटको न कजाए वार न खोल जाए सीनो न कुट जाए जाहिलियत वारियूं रड़ियूं दाऊं न कजाए मुंह भाव साज वायदो कर अन करीब तुझो अतो तो खोचदो थियण वारो आ मुझी शहादत ते मातम न कजाए पिटको न कजाए अदी मां तोखां अल्लाह जे वास्ते इन ॻाल्हि जो वायदो वठण चाहियां थो अल्लाह अकबर कबीरा सैयदा ज़ैनब जॾहिं महिल वाइदो कयो आहे पोइ पूरो सफ़र नबी जी पाक न्याणी मातम न कयई पिटको न कयई पर अखियुनि मां लुड़क बंद न थियसि रोंदी रही जॾहिं महिल अहल बैतन खे ज़ंजीरनि में कैद करे रसन में जकड़े जॾहिं महिल करबला खां कूफे ॾे वठी हलनि था हज़रत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन ज़ंजीरनि में ॿधल मुंहुं मदीने पाक ॾे करे चए थो या रहमतल लिल आलमीन अदरिक ज़ैनुल आबिदीन महबूस ऐद ज़ालिमीन फिल मरकब वल मुज़दम इन इल्तियारी हसबा यौमन इलार दिल हरम बल्लिग सलामी रोज़तन फीहि नबील मोहतशम ओ हवाए ओ करबला जी हवाए वज बियो त को मुझो सनेहू खण वारो कोने ओ हवाए वज मदीने पाक दे मुझे नाने साईं दे रोज़े पाक दे वजी मु परदेसी दा सलाम अर्ज़ कजाए इन इल्तियारी हसबा यौमन इलार दिल हरम बल्लिग सलामी रोज़तन फीहि नबील मोहतशम ओ हवाए मुझे शान वारे सुने नबी के मुझा सलाम वनी चढ़ जाए त करबला में तुझो सारो साथ लुट जी वियो काबे के वसाइण वारनि पंहिंजो सब कुछ कुर्बान करे छॾियो अज मदीने जा मुसाफिर कूफे जा राही आहिनि उन्हनि खे कैद कयो वियो आहे अल्लाह अल्लाह सैयदा ज़ैनब दिला सोजे थी बचड़ा सब्र कर ओ पुट ओ बीमार सज्जाद सब्र कर अल्लाह जी रहमत सब्र वारनि सां गॾु हलंदे काफ़िलो जने कूफे जे 12 पहुतो आ कूफे जे 12 रात पइजी वई आ अल्लाह अल्लाह कोठ मजा पांग जो आवाज आयो आ हिकड़ी मस्जिद मजा अज़ान जो आवाज कने पियो आ सैयदा ज़ैनब थी फरमाए ओ यजीद जा सिपाहियो थोड़ी देर रस्सियूं खोलियो त फातिमा जी न्याणी अल्लाह जो फर्ज नमाज पढ़ी मु पूरी जिंदगी कदे नमाज न छड़िया अज छड़ियो त मां रब जो फर्ज अदा करे वठा सुभान अल्लाह मुझे महबूब जे बचन नमाज न छड़ी कुरान जी तिलावत न छड़ी रब जो जिक्र न छड़ियो सब्र कयूं हां बाकी अखियुन मां लुड़क हारण ये लुड़क खुद गुनाहन जो कफारो रोण का मनो नाहे घोड़ा गाड़न का बंद
बंदश नहीं बाकी जे मन हुआ तो पिटके खा मातम का मन हुआ ओ मुझा प्री प्यारा आल बैत साजे मोहब्बत तो उन्हनि जे ज़िक्र ॿुधण सां अखियुनि में लुड़क वही पवंदा आहिनि है वतनी अखियुनि खे जो रत न रुनाऊं भलाणी दे पिरीअ खे बीठे ॾिठाऊं उन्हनि अखियुनि में आऊं कचल कीअं अॼु पाया अल्लाह अकबर ओ मुजाजी दफा आले बैतन सा जन दुश्मनी रखी उन्हनि जो ठिकाणो जहन्नम जी पाया जन आले बैतन सा मोहब्बत रखी उन्हनि जी जाए जन्नतुल फिरदौस पो ओ सुन्नी तू सच्चो हुकदार आले बैतन जो बणजी वञ जेका आले बैतन जे मोहब्बत वारी वाट पंज वक्त नमाज पढ़ो अल्लाह जो जिक्र करो शरीयत ई सुन्नत पे अमल करो महबूब जी फरमा बरदारी वाली वाट वठो अल्लाह राजी मदीने वारो साईं राजी थे वमा अलीना इल्लल बला सभनी के अर्जात हिते नमाज टिपारी जी पढ़ंदासी नमाज पढ़ी पो सभनी के इजाजत या रहमान या करीम या रहमान रहीमीन या अल जूद वल करम या हन्नान या मन्नान या सुल्तान या सुभान या अल्लाह इन सारी जमात राजी थी सबनी जे दिलन जो मुरादो पूरी फरमा कर्ज वारन जा कर्ज ला बीमारन के शिफा नसीब कर दर्दमंदन जा दर्द दूर कर साइलन जा सवाल पूरा कर मुश्किल जदन मुश्किलातों आसान फरमा या अल्लाह इन सारी जमात राजी थी इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व आलिहि व सल्लम।